ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हीअ जेका बाबा जी सत्य कथा आहे उहा 1929 में साईं लीला मैगज़ीन में ॾिनी वई आहे। उन टाइम ते रामचंद्र आत्माराम तरखड़ उहे उन मैगज़ीन जा एडिटर हुआ। रामचंद आत्माराम तरखड़ जी फैमिली 1908 खां वठी बाबा जे संपर्क में आई। उहो सॼी फैमिली पाण आत्माराम तरखड़, उनजी जो सीता देवी तरखड़ ऐं उनजो पुटु ज्योतिदास तरखड़, इहे बाबा जा तमामु इम्पोर्टेंट डिवोटी में उनजो नालो लिखियो वेंदो आहे। इहा जेका कथा आहे उहा 1911 में थी आहे शिरडी में, होलीअ खां 2 ॾींहं पोइ। तॾहिं मस्जिद जेका हुई उहा सॼी कवर न हुई, सिर्फ़ु जिते धूनी आहे उहो पोर्शन ई कवर हो, बाक़ी जेको आंगन जो पोर्शन हो उहो सॼो ओपन हो करे। मार्च जो अप्रैल जो महीनो हो, ॾाढी घणी गर्मी हुई करे। बाबा जा डिवोटी मस्जिद में वेठा हुआ। उते हिकु नंढे बकरीअ जो बच्चो अची करे उते आंगन में वेहे थो। उनखे एॾी त गर्मी थी लॻे जो हू किरी थो पए ऐं उभा उभा साह खणणु शुरू थो करे। जीअं ई माण्हू उनखे अॻियां वञनि था तेसि ताईं उनजो प्राण पखेड़ू उॾामी थो वञे। सभिनी खे ॾाढो बुरो थो लॻे। एॾो नंढो ॿारु, अञा 10-12 ॾींहं मस्तु थिया हूंदो ॼाई करे, ऐं हीअं गुज़ारे वियो करे। उते तरखड़ फैमिली जी जो हिकु लेडी जेका उन्हनि खे सुञाणे, जेका उन्हनि जी फैमिली फ्रेंड हुई, उहा उते वेठी हुई। उनखे ॾाढो ॾुख थो थिए। उहो बाबा खे चए थी, बाबा उन ॿार खे खणी करे, बाबा हीअ त गुज़ारे वियो करे, हेॾो नंढो ॿारु गुज़ारे वियो, इहा ॻाल्हि काई सुठी न आहे करे। ऐं गांव जा माण्हू बि ॾिसनि था उन ॿार खे ऐं सभु चवनि था हीउ ॿारु गुज़ारे वियो, हिन में हाणे हयाती कोन्हे करे। बाबा चए थो, बाबा खे जाम ॾुख थो थिए। चए थो हू लेडीज़ खे माई करे चवंदा हुआ करे, चयईंसि माई, अरे चङी तरह ॾिस, गुज़ारे न वियो हूंदो, चङी तरह ॾिस। चयईंसि न बाबा, दी गुज़ारे वियो आहे करके मां चङी तरह ॾिठो, ऐं ॿियनि बि गांव वारनि ॾिसी करे हिन ॻाल्हि जी पुष्टि कई आहे की हिन में हाणे जान कोन्हे करे। चई अच्छा, चई ठीकु आहे, तोखे ॾाढो ॾुख थियो आहे, छो मां ॾिसां थो अची करे। बाबा हुतां पंहिंजो उथी करे पंहिंजे टम्बलर में पाणी विझी करे उन बकरीअ जे बच्चे जे शरीर खे थोरो पाणी हणनि था ऐं हुन जे वात में थोरो पाणी विझनि था करे। जीअं ई उहो पाणी अंदरि वञे थो तीअं उभो साह खणे थो। सभु माण्हू हैरान था थी वञनि। चए अरे मां तव्हांखे चयो न हीउ बेहोश थियो आहे, तव्हां विश्वास न पिया कयो मुंहिंजी ॻाल्हि ते, पर इहा हिकु बाबा जी मिरेकल आहे। अगरि तव्हां में श्रद्धा ऐं भक्ति आहे त हिन ॻाल्हि खे तव्हां मिरेकल सम्झी बाबा खे प्रणाम कंदा। सभु उते माण्हू पोइ ख़ुशि थी करे बाबा जी जय जयकार करे हली विया। चओ ओम साईं राम।